ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد فأعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الناس إن وعد الله حق فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور إن الشيطان لكم عدو فاتخذوه عدوا إنما يدعو حزبه ليكونوا من أصحاب السعير رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما तमाम तारीफ़ों सबई हमद सना अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात के लिए लखे करोड़े बल्कि बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन
मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान उनजी चंद आयतूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं। रब खां दुआ कयो त अल्लाह असांखे सही ऐं हक़दार बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हीअ खां बाद मूंखे अवां सभिनी खे रब्बुल आलमीन इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही दुनिया जी जेका ज़िंदगी तमाम मुख्तसर आखिरत के मुकाबले में तमाम थोड़ी या कलील है। जेका लामहदूद जिंदगी आखिरत जी आहे उन्हें जो सॼो दारो मदार हिन मुख्तसर जिंदगी ते आहे। जेकॾहिं इहा ही जिंदगी असां तव्हां अल्लाह जे अहकाम मुताबिक रब जे दीन शरीयत जे मुताबिक असां जिंदगी गुज़ारी प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ऐं ताबेदारी में गुज़ारी त इन जे करे अल्लाह तबारक तआला दुनिया जी जिंदगी ऐं आखिरत जी जेका जिंदगी आहे अल्लाह तबारक तआला उहा बि असां तव्हां जी सवारी। पर रब्बुल आलमीन हिन दुनिया में पंहिंजे बाने खे आज़माए ज़रूर थो। ही आज़माइश इम्तिहान जी जाइ आहे ऐं हकीकत में इम्तिहान जे अंदर हिकिड़ी आज़ादी हूंदी आहे। चाहे भला अमल करे चाहे बुरा करे फरमान बरदारी करे नाफरमानी करे अल्लाह जी तरफां टूट भला कंदो तो फायदो आहे बुरा अमल कंदो तो नुक़सान आहे। पर रब्बुल आलमीन असां तव्हां खे हिन दुनिया में आज़ाद छॾियो आहे। इन जे करे रब्बुल आलमीन असां तव्हां खे ख़बरदार करे थो। ऐं इंसान तो इहो सम्झो आहे त मूं ईमान आंदो जीअं अक्सर असां मुसलमान जो ज़हन आहे त मुसलमान आहियूं कलमो भरियो अथऊं असां जन्नत में वेंदासीं। तव्हां हिकिड़ो मिसाल वठो अब्दुल्लाह बिन उबई जेको मुनाफ़िक़नि जो किरदार उन बि कलमो भरियो निमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पोयां पढ़ंदो मुक़्तदी हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वाइद नसीहत ॿुधंदो। पर इन मुनाफ़िक़ी जे करे इहो कलमो हुनखे कमु कोन आयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ दुआ घुरी जनाज़े जे अंदरि पर रब क़बूल कोन कई कलमो कोन भरियो पर छा आहे तो इम्तिहान आज़माइश जे अंदरि फैलियो तो रब्बुल आलमीन फरमाए थो अहसिबन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना। ऐं इंसान तो इहो सम्झो आहे त मूं ईमान आंदो मां एतिरे चवण ते छुटी वेंदुमि वहुम ला युफ़्तनून। रब्बुल आलमीन फरमाए थो छा तुंहिंजो इम्तिहान आज़माइश कोन थींदी। वलक़द फ़तन्ना الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين। रब्बुल आलमीन फरमाए थो त तोखां पहिरियों बि जेतिरा हिन काइनात में आया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो असां उनजो आज़माइश इम्तिहान रखियोसीं। इन जे करे त रब्बुल आलमीन फरमाए थो त सचनि ऐं कूड़नि खे जुदा कंदासीं। ही असां तव्हांजी ज़िंदगी मुंहिंजा दोस्तो इम्तिहान आज़माइश आहे। उनमें वॾे वॾी असांजी जेका आज़माइश आहे दुनिया जी जेका ज़िंदगी हयाती आहे
ही दुनिया जो को मामलो आ दुनिया जो को मेठा जा ही असां तव्हां जे लाइ आज़माइश इम्तिहान जंहिंखे अल्लाह तबारक ताला दोखो कयो आहे फिरोई कयो आहे या अय्युहन्नास ऐ इंसानो इन्न वअदल्लाह हक़्क़ुन फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया ऐ इंसानो खबरदार ही जो वाइदो हक़ ऐं सच्चा खबरदार मता दुनिया जी हयाती खे ठगे वञे मता ही ठगीदड़ शैतान खे ठगे वञे बी जगह ते रब्बुल आलमीन फरमाया या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम वख्शौ यौमन ला यजज़ी वालिदुन अन वलदिही वला मौलूदुन हुवा जाज़िन अन वालिदिही शैया रब्बुल आलमीन तो फरमाता पंजे इंसानो पंजे रब्बुल आलमीन खौंडो ऐ उने दियाड़े खौंडो जे दियाड़े को पी पंजे पुत्र जे कम नहीं दो ऐ न कई पुत्र पंजे पी जे कम नहीं दो अल्लाह तो फरमाता है मुझे वाइदो हक़ ऐं सच्चा खबरदार मता दुनिया जी हयाती खे ठगे वञे मता ही ठगीदड़ शैतान खे ठगे वञे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे खबरदार कयो ही दुनिया जी हयाती मुंहिंजा दोस्तो ही माल ही दौलत ही जेके शयूं इन जे करे अल्लाह तबारक ताला तो फरमाए अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला रब्बुल आलमीन तो फरमाए माल ऐं औलाद सिर्फ तुझे अखियुनि जी ज़ीनत आहे बल्कि तोसां त वफ़ा करण वारा तुंहिंजा सालिह ऐं नेक अमाल अथई तंहिंजे करे रब्बुल आलमीन फरमाए व आथरल हयातद दुनिया व इन्नल जहीम हियल मअवा जब दुनिया जी हयाती खे तरजीह ॾिनी अल्लाह फरमाए त उन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर उन्हें कारून जी क़ौम जिन दुनिया जी हयाती खे तरजीह ॾिनी रब्बुल आलमीन जो वाक़ियो बयान कयो आहे त जंहिं वक़्तु दुनियादार नाफ़रमान कारून पंहिंजे सादो सामान सां उन दुनिया जे हयाती जे तालिबु इंसाननि जे साम्हूं गुज़रियो आहे त कारून खे ॾिसी करे छा चवण लॻा فخرج على قومه في زينة قال الذين يريدون الحياة الدنيا يا ليت لنا مثل ما أوتي قارون إنه لذو حظ عظيم هي الدنيا जी जिंदगी खे तरजीह ॾियण वारा इंसान अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए नाफरमान कारून खे ॾिठऊं सादो सामान सां गुज़रंदे छा चवण लॻा त काश अल्लाह असांखे बि कारून जहिड़ो करे हा इन्नहू लज़ू हज़्ज़िन अज़ीम तमाम ही अज़ीम ऐं आला शख़्सियत पर रब्बुल आलमीन तो फरमाए जिनखे अल्लाह ईमान ऐं अमल जी दौलत सां नवाज़ियो हो उन दुनिया जे हयाती खे तालिबु इंसाननि खे छा चवण लॻा वक़ाल الذين اوتوا العلم ويلكم ثواب الله خير لمن آمن وعمل صالحا ولا يلقاها الا الصابرون ओए चवण लॻा तव्हांजे मथां अफ़सोस आहे अरमान आहे तव्हां चओ था त अल्लाह असांखे कारून जहिड़ो करे हा ही तमामु अज़ीम ऐं आला शख़्सियत आहे बल्कि अल्लाह वटि अज़ीम ऐं आला हुआ जे वटि ईमान ऐं अमल भला अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्त उन दुनिया जे धोखे तो बचाए बे नंबर ते असां तव्हांजी वॾे में वॾी जेका आज़माइश आहे जेको इब्लीस शैतान जंहिं हिन इंसान जी अदावत में दुश्मनी जे अंदर पहिरे ॾींहं खां वठी अल्लाह तबारक ताला जो क़ुरान गवाह तुंहिंजी दुश्मनी अदावत इंसान वलक़द ख़लक़नाकुम सुम्मा सव्वरनाकुम रब्बुल आलमीन तो फरमाया असां इंसान खे पैदा कयोसीं आदम खे पैदा कयोसीं रब्बुल आलमीन तो फरमाया त पोइ असां उन जी सूरत बणाईसीं पोइ मलाइकनि खे हुकुम कयो त मुंहिंजे आदम खे सजदो कयो सभई जा सभु सजदे में किरी पिया सवाइ इब्लीस जे
अल्लाह सवाल कईस قال ما منعك अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक ऐ इब्लीस मु अल्लाह तोखे अमर ऐं हुक्म कयो मु अल्लाह जे हुक्म जादो तोखे कहिड़ी शइ मना कई तकबर जा अल्फाज चंदे छा चई قال انا خير من मां हिन खां भलो आहियां خلقتني من نار وخلقته من طين छो त मां बाहि जी पैदाश मिट्टी जी पैदाश मां मिट्टीअ जी पैदाश आदम खे जॾहिं सजदो कीअं कयां रब्बुल आलमीन फरमाए قال فاهبط منها فما يكون لك ان تتكبر فيها فاخرج انك من الصاغرين रब्बुल आलमीन फरमाए तो ओ मुतकब्बिर शैतान तू मुझे आसमानन मां निकरी वञ छाजे करे त तू तकब्बुर कंदड़ है अल्लाह जो कुरान गवाह त इब्लीस जिन्स जे लिहाज़ सां जिन्ना पर इबादत बंदगी कंदे आसमान में मलाइकन सां गॾु रहे पियो एतिरो मक़ाम ज़ाया चंद अल्फाज़न जे अंदरि छो त रब्बुल आलमीन जो हक़ आयो इनकार कई ऐं पंहिंजे पाण खे आदम अलैहिस्सलाम खां भलो सम्झई ऐं आदम अलैहिस्सलाम खे हक़ीर ऐं घटि सम्झई प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो त मुतकब्बिर जी इहा निशानी आहे त हक़ ईंदो त इनकार कंदो ऐं पंहिंजे पाण खां ॿियनि खे घटि सम्झंदो इहा मुतकब्बिर जी निशानी आहे इन मकाम ठाहिण जे लाइ इब्लीस केतिरी जुस्तजू कई पर ज़ाया करण में देर घणी लॻी जंहिं वक़्तु रब लानत जो टोक विझी करे आसमान मां तड़े करे अल्लाह खे अर्ज़ थो करे قال انظرني الى يوم يبعثون वो मुझा अल्लाह मुझो अर्ज़ थई मूंखे क़यामत ताईं मोहलत दे अल्लाह फरमाए तो قال انك من المنذرين रब्बुल आलमीन फरमाए मन तोखे क़यामत ताईं मोहलत आ रब्बुल आलमीन खां मोहलत घुरे अल्लाह मोहलत ॾिनई वो इंसान जी अदावत जे अंदरि जेके इब्लीस जा अल्फाज सूरह अराफ गवाह है قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين ومجا الله أعبد صراط مستقيم ते वेही करे खे गुमराह करण जी कोशिश कंदड़ मुंहिंजा दावत कीअं हूंदा हिन जे अॻे पासे खां ईंदुसि खे गुमराह करण जे लाइ हिन जे पोएं पासे खां बि गुमराह करण जे लाइ कोशिश कंदुसि सॼे पासे खॿे पासे चइनी पासनि खां मां हिन खे गुमराह करण जी कोशिश कंदुसि ऐं अक्सर तूं पंहिंजा शाकिरीन माना न ॾिसंदे नेमतूं अल्लाह जूं ऐं फरमान बरदारी इब्लीस जी अज आहे कोने जमीन कह पैदा कया हवा कह पैदा कया पानी कह वसायो नेमतूं कंहिंजूं खाऊं फरमान बरदारी अल्लाह जी इब्लीस जी के अक्सर तू पंहिंजा शाकिरीन बाना न ॾिसंदे रब फरमाए قال اخرج منها مذءوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم أجمعين رب العالمين फरमाए ओ इब्लीस तू मुझे आसमान मां निकरी वञ ओ जैब तुझी ताबेदारी कई मां तो सां गॾु जहन्नम में हणंदो सां अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे इन जी शर खां बचाए तमाम खतरनाक है जी पॉलिसी जेको जंहिं तबियत जो जंहिं अक़ीदे नज़रे जो उन हिसाब सां थींदो आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो पुजारी अल्लाह जो बानो रब जो फरमान बरदार त नाफरमान थी करे कोन आयुसि छा थो चवे रब्बुल आलमीन खे न वण खां इन लाइ झलियो जेकॾहिं तव्हां खाईंदो त मलाइक थी बंदो ऐं हमेशह तव्हां इन जन्नत में रहंदो वक़ासमहुमा इन्नी लकुमा लमिन अन्नासीन कसम खणी करे रब जा चई त आऊं जो ख़ैर खायां
फदल्लाहुमा बिगुरूर फलम्मा ज़ाक़ा शजर वो धोखो ॾेई करे आदम अलैहिस्सलाम खां वो वण खाराई केतिरे क़दुर ही असां तव्हांजी आज़माइश आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो बचाए अॼु असां तव्हां रब जो क़ुरान पढ़ी ॾिसूं त जन्नत जो रस्तो रब जो क़ुरान पढ़ी ॾिसो सिराते मुस्तक़ीम जंहिं रस्ते ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं रस्ते जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबेदार बि आहे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार उन रस्ते जा ताबेदार इब्लीस उन रस्ते ते वेही करे छा थो चए मुंहिंजा अल्लाह मां इन तुंहिंजे सिराते मुस्तक़ीम ते वेही करे ऐं उनखे गुमराह करण जी कोशिशि कंदुसि ॿियनि रस्तनि ते छो न उहे त रस्ता इब्लीस जा आहिनि तॾहिं त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो ॿुधायो त 73 फ़िरक़ा थींदा 72 जहन्नम में ऐं हिकिड़ो जन्नत जी निशानी कढी आहे न फिर पाण फरमाइजे ते आऊं ऐं मुंहिंजा असा प्यारो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े रस्ते ते हो कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह अला बसीरतिन अना व मन इत्तबानी ही मुंहिंजो रस्तो आहे सिराते मुस्तक़ीम ऐं कुमां रब जे तरफ़ सॼा थो अला बसीरतिन दलील ऐं हुज्जत सां अना व मन इत्तबानी आऊं बि मुंहिंजा ताबेदार बि अज असां तव्हां सभई ताबेदारी जी दावा कयूं था न तो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो त क़ुरान में सिराते मुस्तक़ीम हिकिड़ो रस्तो आहे जेकॾहिं असां तव्हां सहाबा वांगुरु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिराते मुस्तक़ीम पैगंबर जे सुन्नत ते हलूं पोइ जुदा हुजूं हा अॼु जुदा आहियूं कोन आहियूं कलमो सागो कुरान सागो रब सागे खे मञो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञो पोइ तफ़रक़नि में छो जेकॾहिं असां तव्हां अल्लाह जे रसूल जा ताबेदार हुजूं अल्लाह जा पूजारी हुजूं त पोइ असां में फ़िरक़ा छा जा अल्लाह रब्बुल आलमीन तॾहिं फरमाई व अन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त तव्हां इन रस्ते ते हलो व अन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ ही मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम तव्हां इन्हीअ ते हलो वला तत्तबिऊ सुबुल फतफरक़ बिकुम अन सबील ऐं ॿियनि वाटनि ते न हलो छाजे करे त तव्हां खां मुंहिंजी सिधी वाट छॾाए वेंदी ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून रब्बुल आलमीन तो फरमाए तव्हांखे इहा वसियत कई वञे थी तव्हां मुत्तक़ी थियो इन वसियत ते हलियासीं वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हलिया ऐं उहा जमात जंहिंजी तव्हां निशान ॾिनी त प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधी न त हमेशह अॼु खां वठी क़यामत ते हिकिड़ी जमात हक़ ते रहंदी अॼु बि अल्लाह जो फॉलो करण मां अहल हदीस उन सिराते मुस्तक़ीम ते आहिनि क़ुरान ऐं हदीस जा पैरोकार आहिनि उनजो मुर्शिद केरु आहे जेको रब मुंतखब कयो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए रब जा असां तव्हां ते एहसान जंहिंजे लाइ अल्लाह तबारक तआला निशानी थो ॿुधाए वमिमन ख़लक़ना उम्मती यहदून बिलहक़ सूरा अराफ आयत नंबर 181 अल्लाह तबारक तआला फरमाए थो त जेतिरा बि मूं ख़लक़ा आहिनि उन्हनि में हिकिड़ी जमात आहे जेको हक़ जो रस्तो ॾेखारे थी ऐं अल्लाह हुन जी निशानी छा थो ॿुधाए वबिही यअदिलून ऐं उन हक़ सां उहा इंसाफ़ बि करे थी हक़ अल्लाह आसमान का नाज़िल कई न कहते कहीं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमनू बिमा नुज़िल अला मुहम्मद व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम रब्बुल आलमीन तो फरमाए जेके मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कयो इहो रब जे तरफ़ां हक़ आहे पर रब जो क़ुरान गवाह आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां अल्लाह क़ुरान बि नाज़िल कई ऐं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह हदीस बि नाज़िल कई व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा व मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां बशयूं नाज़िल कयूं किताब ऐं हिकमत यानी क़ुरान ऐं हदीस व अल्लमक मा लम तकुन तअलम जेकी तूं न ॼाणंदो है अल्लाह पे फरमाए त असां तोखे ॼाणायो यानी रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुरान बि नाज़िल कई ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस बि रब नाज़िल कई ॿई शयूं
वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर के अंदर दीन हो केड़ो हो अकीमना सलात व आतीना ज़कात व अतीना अल्लाह व रसूला वो पैगंबर जा हल बैतो तवा पंहिंजे घर में रही करे तवा नमाज कायम कयो तवा ज़कात जो तवा अल्लाह के रसूल जी तवा इताअत कयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्जिस अलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा ओ पैगंबर जा हल बैतो रब आखा पलीती परे करे अल्लाह के पाक कयो को रब्बुल आलमीन अहले बैत के हुक्म तो करे तवा दीन के याद कयो तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर के अंदर दीन केड़ो हो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा ओ पैगंबर जा हल बैतो जेकी अहां जे घर में बशयूं पढ़ी वञन थी मुझो पैगंबर अहां जे घर जे अंदर कुरान जी तिलावत करे थो ओ पैगंबर जा अहल बैतो तवां ने कुरान के याद कयो ऐं बी केड़ी शय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आ फिके हनफी शाफी मालिकी हंबली जाफरी आए का कुरान पढ़ कुरान अल्लाह तो फरमाए तो मुझा पैगंबर जा अहल बैतो बशयूं एक तो मुझो रब जो कुरान तिलावत करे तो मुझो पैगंबर तवा ने कुरान के याद कयो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा जो पैगंबर अलैहि सलाम जेका अहां जे घरन जे अंदर हिकमत यानी हदीस बयान करे तो तवा हदीस के याद कयो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत अल्लाह हुक्म तो करे तवा अल्लाह जी इताअत कयो अल्लाह जे रसूल जी इताअत कयो तवा रब जे कुरान के याद कयो ता मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस के याद कयो बुधायो हिन दौर जे अंदर पूरे हिन समंदर ज़मीन ते ॾिसो इहा दावत कहीं वटा इन नक्शे कदम ते केरा कुरान हदीस जो दाई केरा जमात अहल हदीस जे जो अकीदो आलिम का पुछदे तो जो मनहज छाए तो कुरान हदीस आम मजदूर का पुछदे तो मुझो अकीदो कुरान हदीस तो जो इमाम केरा जदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेडा मुकल्लिद 8 साल पढ़ी दो पुछदे तो जो इमाम केरा चलो अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह बे का पुछदो जो केरा इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह को चंदो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह को चंदो इमाम जाफर साहब मुझा खुदा जा पाना तवा गौर कयो अल्लाह रब्बुल आलमीन ने हक वारी जमात जी निशानी बुधाया ओ जेके सिराते मुस्तकीम ते हन ऐं इंसान रब जो कुरान पढ़ी ता वे ॾिसो त इब्लीस जी कोशिश आती इंसान सिराते मुस्तकीम ते नाले व इन्नहुम ला यसुद्दूनहुम अन सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून जने इंसान रब जे जिक्र का नसीहत का गाफिल थींदो ओ शैतान जो दोस्त थींदो पो सब का पहिरी शैतान जी कोशिश करी इंदी उन का सिराते मुस्तकीम हटाए छडी वयहसबून अन्नहुम मुहतदून ऐं पंहिंजे पाण खे हिदायत समझंदो शिरक पियो कंदो पंहिंजे रब सां न ख़ालिक ऐं मखलूक में फ़र्क़ न कंदो पर चवंदो मां सही आहियां सुन्नत जे मुखालफ़त कंदे बिदअत जी निसातर माना जेको तो तारीफ़ कंदो उन ते अमल कंदो चवंदो वयहसबून अन्नहुम मुहतदून ऐं हिदायत आहे पर रब जो कुरान गवाह है इन बिदअती मुशरिक खे दुनिया जे अंदर हौस कोन ईंदो जे इब्लीस खे कोन आयो कहीं दुसे रब जो कुरान तो फरमाए लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान खदूला सूरा फुरकान रब्बुल आलमीन जे सामू अर्ज़ कंदो त मुंहिंजा अल्लाह दुनिया में त तुंहिंजी नसीहत आई पर शैतान मूंखे गुमराह कयो शैतान मुझे गुमराह कयो अल्लाह जो पैगंबर फरियादी थी करे बेंदो वकाल रसूल या रब इन कौम इत्तखदु हाज़ा कुरान महजूरा ओ मुझा अल्लाह इन मुजी कौम कुरान के छड़े लो खुदारा अज रब जो कुरान सामने वाकई रसम रही वा जेकर कुरान पढ़वा त कुरान हदीस का सवा की का केड़ी शया अल्लाह मुखे वा सभिनी के कुरान हदीस जिन का अमल करण जी अल्लाह इन पैगाम के ते पहुंचाण जी तौफीक अता फरमाए जे जो इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाई है रब्बुल आलमीन मुखे वा सभिनी के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर